सांगड़ में अमन कायम खानी जी रिपोर्ट मूजिब गवर्नमेंट डिग्री कॉलेज सांगड़ पारां दिवाली जी मुनासिबत सां एक मुख्तसर तकरीब मुनक़द कई वई जंहिंमें हिंदू बिरादरी जी नुमाइंदनि हिंदू काउंसिल जे ज़िले अॻवान राजेश कुमार हरदसाणी, एडवोकेट सुनील कुमार भागचंद भील, डॉक्टर देवराज गोकलाणी, प्रोफेसर मनोहर लाल, प्रोफेसर राणोमल, कॉलेज जो मुलाजिम नानक राम, चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री सांगड़, सीनियर नायब सदर हाजी यामीन उर्फ लालू कुरैशी, प्रोफेसर नवाज कुंबर, प्रोफेसर मुमताज लगारी, प्रोफेसर हुसैन बख्श बिहन, प्रोफेसर कौसर अब्बास, प्रोफेसर हबीब रहमान, प्रोफेसर कयूम लांडर, प्रोफेसर हाजी इमदाद लगारी, प्रोफेसर इब्राहिम मंगरियो, डिप्टी डायरेक्टर इतलाट सांगड़ जफर मंगी, प्रोफेसर अब्बास लगारी, MF सांगड़ जी स्टेशन डायरेक्टर अली हिंगोरो, कॉलेज जो मुलाजिम महबूब थीम, समाजी अगवान आमिर राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते प्रोफेसर नवाज कुंबर हिंदू बिरादरी जे शागिर्दनि खे दिवाली जी ख़र्ची ॾिनी ऐं मिठाई विरहाई वई, जॾहिं त आख़िर में आतिशबाज़ी पिणु कई वई। दिवाली प्रोग्राम में ख़िताब कंदे राजेश कुमार हरदसाणी, एडवोकेट सुनील कुमार चयो त दिवाली जा दीपावली हिंदू मज़हब जो क़दीम त्योहार आहे, जंहिंखे ईद चिरागा पिणु चवनि था। दिवाली जो मतिलबु आहे ऊंदहि खां रोशनी, जहालत खां इल्म, इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। प्रोग्राम में कॉलेज जे शागिर्दनि वॾे जोश ऐं ख़रोश सां हिसो वरितो ऐं हिंदू शागिर्दनि खे वाधायूं ॾिनियूं।